मुबारकपुर, मेरापुर, खानपुर, हालाणी, गुपचाणी, कोसपुर में स्कूल की तालाबंदी करे एहतजाज किया वियो। फेसक्रस, चंडू रहीम, सुल्तानपुर और शिदातकोट से बहराम टाउन में उस्तादन तदरीसी अमल जो बाइकआउट करे एहतजाज किया है। काजी अहमद मां तफसील मालकंदासी जुल्फकार टांबे खान जी। जुल्फकार आगा कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त काज़ियम में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन कानून में तब्दीली करण, ग्रुप इंश्योरेंस, डिजीज़ कोटा, DRO ऐं ॿिया अलाउंस न मिलण ख़िलाफ़ तालका अस्पताल काज़ियमंद जे यंग पैरामेडिकल स्टाफ तालका काज़ियमंद डॉक्टरनि डॉक्टरियाणियुनि पारां अस्पताल जी OPD जो बाइकाट करे ॿाहनि ते कारियूपटी ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॿिए पासे मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त काज़ियम सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन कानून ऐं हुकूमत पारां तब्दीली करण वारे अमल ख़िलाफ़ काज़ियम में मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे मुलाज़िमनि, बॉयज़ डिग्री कॉलेज, हायर सेकेंडरी स्कूल, रेवेन्यू ऑफिस, मेन प्राइमरी स्कूल जे उस्तादनि मुलाज़िमनि पारां ॿाहनि ते कारियूपटी ॿधी हथनि में प्लेकार्ड एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई, ऑफिसनि जी तालाबंदी करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हेडमास्टर अमन खान कलोई ऐं ॿियनि चयो त कानून जेको सरकारी मुलाज़िम मथां मढ़ियो वियो आहे, असां उन कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। हिननि चयो त रिटायरमेंट खां पोइ पेंशन पोराइट जी उमिरि में सरकारी मुलाज़िम लाइ हिकु वॾो सहारो हूंदो आहे, जेको सहारो हुकूमत पेंशन कानून जी तब्दील करे खटणु चाहिनि था। जी मेहरबानी वाजी जुल्फकार आगा करण लाइ। सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में ऑफिसनि की तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। ठठो, मटियारी, नवाबशाह, कंबर, माचद, कंबट, कासी अहमद, सिजाबल, जुणेचो, जाम नवाज अली में एहतजाज किया वियो। सेठाजा, रुस्तम, रानीपुर, राधण, पनुवाकिल, दड़ो, नेदो, उमरीद चाक में तदरीसी अमल जो बाइकआउट किया वियो। मुबारकपुर, मेरापुर, खानपुर, हालाणी, गुपचाणी, कोसपुर में स्कूल की तालाबंदी करे एहतजाज किया वियो। फेसगंज, चंडू रहीम, सुल्तानपुर और शिदातकोट से बहराम टाउन में उस्तादन तदरीसी अमल जो बाइकआउट करे एहतजाज किया है। सिजाबल जुड़े जुमा तफसील मलकंदासी जाबिर मैसर खान जी। जाबिर आगा कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सॼी सिंध जी या सिजाबल जुड़े जो में PTLF जे जेको आहे तदरीसी अमल जेको आहे उहो बंदि आहे ऐं उस्तादनि जे तरफ़ां जेको आहे तालीम जो जेको बाइकाट करे स्कूल में ताला लॻाया विया आहिनि। ऐं ॿिए तरफ़ जेको ॿुधाए पियो वञे त हीउ जेको आहे जेको एहतजाज आहे इहो जेको आहे अण ऐलानी मुदे ताईं जेको। मेहरबानी वाजी जुल्फकार आगा करण लाइ।